जिए सिंध जिए लतीफ़। उम्मीद है तो तव्हां सब ख़ुशि हूंदो, पर हिन हालतुनि में ख़ुशि केरु थो रही सघे। कल्ह न बल्कि राति असांजो हिकिड़ो वापारी मारियो अथनि जंहिंजो नालो आहे सतन लाल, ऐं हू वीडियो हुन जेका हुनजी जारी थी आहे ज़ख़्मी हो, ऐं हू ॿुधाए पियो त हुनखे कंहिं गोलियूं आहिनि। साईं मां पंहिंजी ज़मीन ते चकर ॾियणु वियुसि, मां अकेलो हुयुमि कार में। उते बचल सुधीर नईम ऐं सुधीर जो भणेजो ऐं अदा खे चारि माण्हू ॿिया हुया जेके कुआड़ियुनि सां ऐं कोडरनि सां बचल खे जेको हुयो हेॾो सारो मंगो हुयो थुल्हो, उन में जी बांह खे अची सिधो मारियो, मां किरी पियुमि, पोइ फटियूं मारदा रहिया। एतिरे में मुंहिंजो पुटु आहे, पुट सां बि विढ़िया, पुटु मुंहिंजो हले वियो परे। मां चयो तूं वञ, मां मरां त बच्चा मुंहिंजे हथ में आहे। पर एतिरे में मूंखे अलाए रखियो, कंहिं कुझु न ॿुधो, कंहिं मुंहिंजो उहो न आयो। मां साईं कार्ड करणो साईं 200 सर्वे नंबर 28 असांजी ज़मीन आहे, 1 एकड़ 32 गुंडा रोड सां। मां चयो हिते तव्हां पाणी छो छॾियो आहे? न त तुंहिंजो सिर गुम कंदासीं। मां चयो सिर तव्हां मुंहिंजो गुम छो कंदा हुआ? इहा असांजी हालत आहे सिंध में। असां कहिड़े तरफ़ वञी रहिया आहियूं? असां सिंधी भला सदा ई असांजो ॾोह कयो आहे छा मरण जो? माण्हू असांजा मारजनि था, छा हिंदू हो छा माना इंसान कोन हुया। कल्ह CM सिंध असांजो वियो आहे, लठियूं जेके लॻियूं आहिनि MQM वारनि खे, उन वटि वियो आहे पाण, ऐं हीअ असांजो माण्हू मारिजी वियो आहे, हिन वटि केरु हुनजे तॾहिं त कोन वियो आहे। इहा इंसानियत आहे। कीअं असां कल्ह हिकिड़ी वीडियो वायरल थी, हुन में सूअर हिकिड़े खे हेॾा कुता लॻा पिया हुआ। मतिलबु असां जेके सिंधी आहियूं, असांखे सूअर बणाए छॾियो ऐं कुता असांजे पोयां लॻाए छॾिया। कहिड़ो तरीक़ो आहे? माण्हू वीचारा रोज़ी नथा करे सघनि सुकून सां। हू वीचारा घणा माण्हू असांजा रड़पड़ करे विया आहिनि हिंदू हितां, ऐं ॿियो हुनजूं नियाणियूं खजनि पियूं। नियाणियूं छॾियो खणी, उहो इस्लाम क़बूल कनि थियूं, हलो कोर्ट में बयान ॾियनि थियूं, हलो तव्हां वञी वियो, जेको तव्हांजो तरीक़ेकार आहे, कोर्ट ज़रिए तव्हां वञो था, पढ़ूं कयो था, ठीकु आहे, तव्हांजी मर्ज़ी आहे। छोकिरी पाण बयान ॾिए थी, हुनजी पंहिंजी ग़लती आहे जो हू कोई ते हटे थी, माइटनि खे लांझो करे थी, उहा ॻाल्हि अलॻि आहे। पर तव्हां हिकिड़े माण्हूअ खे मिसकिन खे मारियो था, उन लाइ तव्हां जी हुकूमत कयो था। सिंध जा आहियो न तव्हां नुमाइंदा, CM सिंध आहियो। बिलावल भुट्टो ज़रदारी बेनज़ीर जो पुटु आहे। बेनज़ीर छा हुई? बेनज़ीर हिन मुल्क जी चवनि था चेन हुई, हिन चइनी सूबनि खे मिलाइण वारी, ऐं हिन मुल्क खे जॾहिं उहो शहीद थी वई त मुल्क खे ख़तरो थी वियो। एॾी वॾी लीडर हुई, आलमी लेवल जी लीडर हुई, ऐं धीउ हुई हुनजी ज़ुल्फ़कार भुट्टे जी, मुर्तज़ा भुट्टे जी भेण हुई। मुर्तज़ा भुट्टो छा हो? शेर सिंध नालो हुनजो, ऐं अमी उन जा माण्हू आहियो। कहिड़े क़िस्म जो तव्हांजी पार्टी आहे त तव्हां कुझु न कुझु कयो न। तव्हां पंहिंजनि माण्हुनि छो नथा वञो? हूअं तव्हां चओ था त असीं अक़लियतनि जहिड़ा कयूं था, असां अक़लियत जहिड़ा हेॾा कमु कया आहिनि, हीअं कयो हूअं कयो आहे। तव्हां पर अलाए मूंखे सम्झ नथी अचे, तव्हां कहिड़े मनसूबा मदी था, कहिड़े एजेंडा तहत कमु कयो था? तव्हांजो मंशूर छा आहे? मूंखे ख़बर नथी पए तव्हांजी पीपल्स पार्टी में। सिंध वासियुनि खे ऐं हथ ॿधी बांह थो ॿधां त महिरबानी कयो त हिननि माण्हुनि खे सुञाणो ही छा पिया कनि, या न त हिन खे चओ, मुतालबो कयो हिन खां, जेके वोट ॾियो था हिन खां मुतालबो कयो त ही छो नथा माण्हुनि जी दादरसी कनि।